लाड़काणो में ख़बर शामिल क्यों था। BBMU में ताज़िन 23 मुक़ररनि में नाजायज़ इख्तियारनि जे इस्तेमाल जो इंकिशाफ थियो आहे। अॻूणे VC प्रोफेसर हाकिम अली अबड़ो चेयरपर्सन सिंडिकेट के ख़त लिखी छॾियो आहे। ख़त में वाइस चांसलर अनिल अता रहमान पारां कयल मुख़्तलिफ़ शोबनि में मुक़ररनि खे गैर क़ानूनी करार ॾिनो वियो आहे। ख़त में लिखियो वियो आहे त सिंडिकेट इजलास ऐं सेनेट जी मंज़ूरीअ बिना कयल मुक़ररियूं सिंडिकेट जे फ़ैसिले जी भञकड़ी आहिनि। BC जा इख्तियार सिंडिकेट खां मथे न आहिनि। प्रोफेसर हाकिम अबड़ो जे एतिराज़नि वारे ख़त में इहो मौक़िफ़ साम्हूं आयो आहे। ज़रियनि जो चवणु आहे त 24 सेप्टेम्बर ते वाइस चांसलर पारां 18 खां 21 ग्रेड जूं मुक़ररियूं कयूं वयूं हुयूं। लाड़काणो में बेनज़ीर भुट्टो मेडिकल यूनिवर्सिटीअ में ताज़िन 23 मुक़ररनि में नाजाइज़ इख्तियारनि जे इस्तेमाल जो इंकिशाफ थियो आहे। अॻूणे वाइस चांसलर प्रोफेसर हाकिम अली अबड़ो सिंडिकेट के ख़त लिखी छॾियो आहे। ख़त में वाइस चांसलर अनिल अता रहमान पारां कयल मुख़्तलिफ़ शोबनि में मुक़ररनि खे गैर क़ानूनी करार ॾिनो वियो आहे।